सतन हाफ़िज़नि जो बयान। ही हाफ़िज़ सगोरा हाल जा साहिब ऐं कमाल वारा हुआ। तौहीद वारनि जो अॻवान ख़लीफ़ो मोहम्मद सईद रिवायत थो करे त आउं नंढो छोकिरो हुअसि जो पंहिंजे उस्ताद आख़ूंद मोहम्मद बाक़िर जेको पिणु ज़ाहिरी ऐं बातिनी इल्मनि में मशहूरु हो सां गॾिजी उन्हनि जी ज़ियारत ते वियसि। उन्हनि सतनि हाफ़िज़नि सगोरनि जी क़बरनि वटि वेही ऐं क़ुर शरीफ़ जी तिलावत में मशगूल थियासूं। आउं ॻच विखूं संदन मज़ार ऐं उस्ताद खां अदब जे करे परभरो वञी वेठुसि। जॾहिं मुंहिंजे उस्ताद आख़ूंद मोहम्मद बाक़िर क़ुर पढ़ण खां बस कई त उन्हनि अल्लाह जे प्यारनि जी क़बरुनि मां क़ुर जी तिलावत जो आवाज़ु ॿाहिरि ॿुधण में थे आयो। ॻच महल ताईं अहिड़ी तरह क़ुर शरीफ़ पे पढ़ियाऊं ऐं मूं पंहिंजे कननि सां उन्हनि सतनि हाफ़िज़नि जो क़ुर शरीफ़ पे ॿुधो। उन्हनि हाफ़िज़नि जूं 6 क़बरूं शेख जमाली जे वेझो आहिनि ऐं हिकु बुठी अलहदा पेरांदी खां भर में आहे।